पेशावर में यूनिवर्सिटी रोड ते सीटीडी थाने ते रखियल पुराणो बारूदी मवाद फाटण के नतीजे में एक अहलकार शहीद ब ज़ख्मी। पुलिस मूजिब सीटीडी थाने ते हमले जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। धमाके खां पोइ इलाइक़ो सील कयो वियो। धमाके सां इमारत जो एक हिस्सो किरी पियो। धमाको पुलिस स्टेशन जे बारूदी मवाद जे कमरे में मौजूद पुराणो मवाद फाटण सबब थियो। समूरनि जवाबदारनि खे लॉकअप में महफूज़ तौर कढियो वियो। शुरुआती जांच मुताबिक़ ही वाक़ियो दहशतगर्दी जो न लॻी रहियो आहे। जांच खां पोइ कुझु चई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सहाफ़त जी आज़ादी जे तहफ़्फ़ुज़ ऐं महफूज़ माहौल के फराहम वारी अज़म जो इरादो। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जे ख़ात्मे जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम में वज़ीर आज़म जो अॼु जो ॾींहुं असांखे इन हक़ीक़त जी यादि ॾियारे थो त आज़ाद बाख़बर ऐं ज़िम्मेवार सहाफ़त कंहिं बि जमहूरी मुआशरे जो बुनियाद आहे। सहाफ़ी हक़ीक़तुनि ताईं अवाम जी पहुच खे मुमकिन बणाए थो ऐं सचाई जा अलमबरदार हूंदा आहिनि। फ़र्ज़नि जी अदायगी दौरान सहाफ़ियुनि ते तशद्दुद, धमकी या इंतक़ाम ते ॿधल ॾोह हक़ीक़त में इज़हार जी आज़ादीअ ते हमलो आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जी रोकथाम जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम सचाई ऐं जमहूरियत ख़ातिर पंहिंजनि हयातियुनि खे ख़तरे में विझंदड़ सहाफ़ियुनि खे ख़िराज तहसीन पेश। संदसि चवणु आहे त सहाफ़ियुनि ते तशद्दुद, धमकियूं या इंसाफ़ खां महरूम करे ख़ामोश करणु सिर्फ़ माण्हुनि ते न पर जमहूरियत ते हमलो आहे। लारियल कश्मीर ऐं ग़ज़ा में ज़ालिमनि हथां सहाफ़ियुनि ते ज़ुल्मनि जी मज़म्मत करियूं था। क़ाइदे अवाम ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी जमहूरी मंशूर जी रोशनी में पीपल्स पार्टी आज़ादी सहाफ़त में यकीन रखे थी। पाकिस्तान अफ़गान तालिबान जे तर्जुमान जे गुमराह कंदड़ बयान खे रद्द करे छॾियो। अफ़गान सरज़मीन ते मौजूद दहशतगर्दनि जो गिरफ़्तारी जो मुतालबो। अफ़गान धुर जी दावा त पाकिस्तान फौरी तौर ते तहवील जी आछ कई। इतलात ऐं नशरियात वारी वज़ारत मुताबिक़ इस्तंबुल ॻाल्हियुनि बाबति हक़ीक़तुनि खे अफ़गान तालिबान जे तर्जुमान टोड़े मरोड़े पेश कयो। पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़ेह ऐं मुस्तक़िल रिकॉर्ड ते मौजूद आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ ग़लत बयानियूं क़ाबिल क़बूल न आहे। अफ़गान तालिबान जे कूड़नि बयाननि सां हक़ीक़तूं न बदिलजंदियूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ क़दम जारी रहंदा। पाकिस्तानी क़ौम सियासी ऐं अस्करी क़यादत मुकमल हम आहंगी सां क़ौमी सलामती जे मामलनि ते मुतहद आहे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो सोशल मीडिया ते बयान। संदसि चवणु आहे त केपी जो अवाम अफ़गान तालिबान जी सरपरस्ती में जारी भारती प्रॉक्सीज़ जी दहशतगर्दनि खां वाक़िफ़ आहे। इन हवाले सां को भाव न आहे। अफ़गान तालिबान जे अणचूंडियल हुकूमत अंदरूनी तौर दड़ाबंदी जो शिकार आहे, जिथे औरतुनि, ॿारनि ऐं अक़लियतुनि ते ॾाढ जारी आहे। 4 साल गुज़रण बावजूद अफ़गान तालिबान आलमी बिरादरी सां कयल वाइदा पूरा करण में नाकाम रहिया। ठुल्ह भरिसां जोंगल मोड़ वासी नौजवान पुरस्रार नमूने गुम। गुज़िरियल राति ठुल्ह खां शिकारपुर वेंदे कामरान नूनारी कार समेत गुम थी वियो। मोबाइल नंबर बि बंदि। वारिस परेशान। वारसनि जो चवणु आहे त काफ़ी ॻोल्हा बावजूद नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो। ॻोल्हा में मदद कई वञे। चीनी सदर जो मसनूई ज़हानत जी निगरानी जो आलमी इदारो क़ाइमु करण ते ज़ोर। चीनी सदर शी जिनपिंग एशिया पैसिफिक इकोनॉमिक कॉर्पोरेशन जे अॻवाननि जे इजलास में नुमायां किरदारु अदा कंदे AI जी निगरानी लाइ हिकु आलमी इदारो क़ाइमु करण जी तजवीज़ पेश कई, जंहिं ज़रिए चीन पाण खे वापार जे मैदान में अमरीका जे मुतबादिल तौर पेश करे रहियो आहे। ईसाइनि जे क़त्ले आम जो इल्ज़ाम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नाइजीरिया में फ़ौजी कार्रवाई लाइ तयारी जो हुकुम। ट्रंप जो चवणु आहे त अमरीका नाइजीरिया खे मिलंदड़ समूरी इमदाद ऐं सहकार बिना देर बंदि कंदो। ऐं पाकिस्तान ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ T20 सीरीज़ आख़िरी मैच में कामयाबी मारण खां पोइ 3 मैचेस वारी सीरीज़ बि पंहिंजे नाम करे वरिती। लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में खेॾियल मैच में पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे T20 मैच में 4 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी। क़ौमी टीम 140 रन्सुनि जो टारगेट 6 विकेटुनि जे नुक़सान ते 19 ओवर में हासिल कयो। 8 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾण ते बाबर आज़म प्लेयर ऑफ द मैच करार। ऑलराउंडर फ़हीम अशरफ प्लेयर ऑफ द सीरीज़ करार।